अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कोडीजी खां ज़ोएब अली गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ तालका कोडीजी जे शहर छोडाऊ में यूटिलिटी इंचार्ज निज़ामुद्दीन लाशारी करप्शन जा रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया। वज़ीर आज़म पारां रमज़ान शरीफ़ में ख़ुसूसी रियायत पैकेज जो ऐलान थियल आहे। उन्हीअ जे बावजूदि खंडु, गिह, चांवर, शरबत, दालियूं ऐं ॿियो सामान यूटिलिटी स्टोर में नाहे ऐं मार्केट में महांगो मिली रहियो आहे। छोडाऊ मटड़ी हुजण, सोनो गोपांग जे रहवासियुनि ग़ुलाम नबी सूमरो, अनवर सूमरो, ज़ुल्फ़कार सूमरो, ख़ादिम हुसैन हुजण, सिकंदर सूमरो, फैज़ल हुजण, गौस बख्श हुजण, ग़ुलाम अली सूमरो, बलेनो सूमरो, ग़ुलाम अली हिसबाणी ऐं ॿियनि यूटिलिटी स्टोर छोडाऊ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हीअ मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त कंहिं बि हिकु माण्हूअ खे सामान नथो मिले। असां वज़ीर आज़म पाकिस्तान, रीजनल मैनेजर सखर, नैब सखर, हाई कोर्ट सखर खे अपील था कयूं त यूटिलिटी इंचार्ज ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे।